उन्होंने मासूम बच्चन के जबरी पूरो कंदे ॾिठम जेकी पंहिंजे माउ पीउ जे बुख पूरी करण ख़ातिर ज़हनी जबरी अज़ाब भोगे रहा, जिन जी पढ़ण ऐं रांदियुनि जी उमिरि आहे। उन्हनि खे होटलनि ऐं रेड़नि ते ॾिठम, 12 कलाक पूरो कंदे ॾिठम, सिर्फ़ 200 रुपए जी ख़ातिर, जिन जी अखियुनि जा लुर्क खुश्क थी चुका है। सिंध जा कहिड़ा सूर ॿुधायां सदोरी जी, ही कहिड़ी दुनिया है जंहिंमें मौसम बच्चन खां जबरी पूरो कराए थो वञे। शहरनि में वाहणनि वस्तुनि में माण्हुनि खे ओछंगारू ॾींदे ॾिठो। ही छा आहे? कंहिं ते रोआं, छा बयान कयां जी। बस स्टॉपनि ते नंढड़नि मासूमनि ऐं न्याणियुनि खे ख़ैरादरी ख़ातिर हथ ढिघा कंदे ॾिठम, ऐं किन खे कारनि में घुमंदे ॾिठम। मामा बस कयो, ये तहां जो ॻाल्हियूं ॿुधी मुझे हाँ डरी पवंदो। मामा हाणे मुझी अखियुनि में एतिरा नीर नाहिन रहिया जो मां वहाए सघां। हिन बेदर्द दुनिया में आखिर गरीबन जे लाइ एतिरा सूर दर्द छो आहिनि? जेके ॿिए कंहिंखे दर्द ॾियनि था, सूर ॾियनि था, उहे पाण छो नथा मरी वञनि ऐं पाण ऐश सां ज़िंदगी था गुज़ारनि। आखिर मां न ॾिसी सघियुसि ऐं पंहिंजे बाग़नि ॾांहुं रोंदो रोंदो मोटी आयुसि त रस्ते में तूं मिली वई। दिलि खे टेक मिली त अकेलाई में मां मरी वञा हली। मां तहां जो सहारो आहियां, तहां उल्को न कयो। मामा हीअ न्याणी हर ॾुखनि सूरनि में तहां सां गॾु आहे। मामा सदोरी गुलू सां भॼी वई हुई। मूं सदोरी खे वापसि करायो हो। उन दौरान गुलू मुंहिंजे हथां मरी वियो। जॾहिं इहो सभु सच आहे त पोइ मां जेल में छो कोन आहियां, आज़ाद छो आहियां? चाचा साले मूंखे ही कहिड़ी कहाणी ॿुधाई आहे? सदोरी केरु आहे? नौकरियाणी आहे या मुंहिंजी ज़ाल आहे? मां सदोरी आहियां, मां तुझी ज़ाल आहियां नादर। सॼे राज खे ठुकराए असां पसंदि जो परणो कयो हो। हाणे ॿुधाए मां तुंहिंजी छा आहियां? तू मुंहिंजी ज़ाल आहीं। बिल्कुलु सही। हाणे त तोखे यादि अची वञे नादर त मां तुंहिंजी ज़ाल आहियां। मूंखे यादि न आयो, पर तू चवीं थी तू मुंहिंजी ज़ाल आहीं, त तू मुंहिंजी ज़ाल आहीं। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।